पैगंबर आया सभिनी नबियन जे उम्मतुन खां भली उम्मत मदीने वारे साईं सो ख़बर अथव छाजे करे तअमुरून बिल मारूफ तव्हां माण्हुनि खे चङाइनि जो हुकुम ॾींदा आहियो चङा कमनि जी माण्हुनि खे सलाह ॾींदा आहियो हे सुठो कमु आहे कर हीअ चङी ॻाल्हि आहे हीअं कर तनहून अनिल मुनकर ऐं तव्हां माण्हुनि खे बुरायुनि खां रोकींदा आहियो गंदे कम खां गुनाह जे कम खां तव्हां रोकींदा आहियो चङे कम जो माण्हुनि खे हुकुम ॾींदा आहियो इन ख़ूबी जे करे तव्हां सभिनी उम्मतुनि खां भली उम्मत ॿियनि खे चङे कम जो हुकुम ॾिजे बुराई खां मना कजे वो मञे थो या नथो मञे पर असांजे मथां हक़ आहे उन्हनि खे हक़ सच चऊं बनी इसराइलनि में हिकिड़ो शहर हो जंहिंमें लख माण्हू रहंदा हुआ लख माण्हू रहंदा उन मां 40,000 माण्हू अहिड़ा हुया जंहिंजा अमल नबीअनि जे अमलनि जहिड़ा हुया अहिड़ा नेक साले दीनदार परहेज़गार माण्हू 60,000 माण्हू गुनाहगार हुया 40,000 नेकोकार हुया पर जॾहिं अल्लाह ताला जो अज़ाब आयो त उन 60,000 गुनाहगारनि सां गॾु उहे 40,000 नेकोकारनि ते बि अज़ाब अची छो उहे पाण त नेक हुया पर ॿियनि खे नेकी जो अमर न कंदा हुआ ॿियनि खे चङी ॻाल्हि न चवंदा हुआ ॿियनि खे बुराई खां न रोकींदा हुआ इन जे करे उहे अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार थी हबीबन करीमन फरमायो आहे त मन रआ मिनकुम मुनकिरन फलयुग़य्यिरहु बियदिही तव्हां मां को माण्हू बुरो कमु थींदे ॾिसे को गंदो कमु थींदे ॾिसे त उनजे मथां हक़ आहे त उनखे हथ जे कुवत सां रोके बाज़ू जे कुवत सां उनखे रोके ताक़त सां उनखे रोके इल्लम तस्तति फबिलिसान जेकॾहिं हथ जी कुवत सां नथो रोके सघे त पोइ उनखे ज़बान सां मना करे ज़बान सां रोके ज़बान सां उनखे झले त भई इहो कमु सुठो न आहे पर जेकॾहिं ईअं बि नथो करे सघे फबिकल बि पोइ उनखे दिलि में बुरो सम्झणो अचे त इहो कमु सुठो न आहे पर न हथ सां रोके न ज़बान सां रोके न वरी दिलि में उनखे बुरो सम्झे लैस मिन वराइ ज़ालिका खर्दलिम मिनल ईमान त इन माण्हू जे दिलि में सरियं जे दाणे जेतिरो बि ईमान कोन्हे बेईमान माण्हू आहे जेको न ज़बान सां थो रोके न हथ सां थो रोके न वरी दिलि में उनखे बुरे कम खे बुरो सम्झे थो बल्कि उन सां सहमत थियो वेठो आहे खॾ में पोइ जीअं वणे तीअं करे मां त पंहिंजी निमाज़ पढ़ां थो मां त तस्बीह पियो थो फेरायां भई तूं भली तस्बीह फेरा पर हो जेको ॿुॾे थो पियो उनखे त बचा न हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको नफ़िल वेठो थो पढ़े या तस्बीह वेठो थो पढ़े या क़ुरान शरीफ़ जी तिलावत वेठो थो करे अॻियों ॾिसे थो हिकिड़ो अंधो आहे उहो वञे थो साम्हूं बि खॾ आहे इहो अंधो वेंदो त इन खॾ में पवंदो त हाणे उन नफ़िलनि पढ़ण खां उन तस्बीह पढ़ण खां उन तिलावत करण खां वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त उहा तस्बीह छॾे उहे नफ़िल छॾे उनखे ॿांह में हथु विझी उनखे खॾ में किरण खां रोके उनखे सलामती सां अॻिते आदमी खुद तो नेक होता है खुद तो नमाज पढ़ता है इबादत करता है लेकिन उसके माहौल में उसके आसपास में
बेदीन हैं, बदकिरदार लोग हैं, उनको हक नहीं कहता, उनको सच्ची बात नहीं कहता, तो ये उसकी नेकी अधूरी है। जब तक वो दूसरों को भी वतवासो बिल हक वतवासो बिल सब्र, दूसरों को हक बात कहे, और अगर तकलीफ पहुंचती है, हक बात कहने में तकलीफ पहुंचती है, तो उस पर सब्र करे। क्योंकि अगर किसी बदकिरदार आदमी को हक बात कही जाएगी तो वो लाजिम मुखालफत करेगा, वो आपके सामने खड़ा हो जाएगा, केस करेगा, वो लड़ाई के लिए आमादा हो जाएगा। इसलिए वतवासो बिल हक वतवासो बिल सब्र, हक जहां होता है वहां सब्र का भी अल्लाह ताला ने हुक्म फरमाया। हक बात कहने पर वो शैतानी कुव्वतें खड़ी होंगी मुखालफत के लिए, लड़ाई झगड़े के लिए। वो शैतान भी अपनी पूरी कोशिश, पूरी ताकत बरुए कार लाएगा कि मैं अपना काम करूं। लेकिन जो अहले हक होते हैं वो शैतान की बड़ी कुव्वतों को देखकर मरूब नहीं होते, वो रुक नहीं जाते हक कहने से, वो अपने कमर बस्ता होकर वो अपना काम करते रहते हैं। फिर अल्लाह ताला का वादा है कि जो हक वाले लोग होते हैं अल्लाह ताला उनका मददगार होता है। कान हक्कन अलैना नस्रुल मोमिनीन, जो ईमान वाले लोग हैं उनकी मदद करना हमारे ऊपर हक है, इनका हक है हमारे ऊपर। अल्लाह ताला फरमाते हैं इनका हमारे ऊपर हक है, हम इनकी मदद करेंगे। तो अपने तौर पे तो बहुत सारे लोग हैं, इबादत भी करते हैं, अल्लाह अल्लाह करते हैं, नवाफिल पढ़ते हैं, जिक्र अज़कार करते हैं, तस्बीहात पढ़ते हैं, लेकिन जब तक वो अपने माहौल में बुराई को नहीं रोकते तब तक वो कामिल मोमिन नहीं बन सकते। अब मैं तो नमाज पढ़ रहा हूं, लेकिन मेरा बेटा सोया हुआ है, मैं उसको उठाता नहीं, उसको नमाज के लिए नहीं कहता, तो ये मेरी कैसी नेकाई होगी? मेरी बीवी नमाज नहीं पढ़ती, मेरा भाई जिसके साथ में रहा हुआ हूं वो नमाज नहीं पढ़ता, तो हक तो बनता है ना मेरा, उनको हक कहना, उनको सच्ची बात बोलना, फिर माने या ना माने, अमल करे या न करे। चारिय जो चयो करे वग न वारियाऊं, जॾहिं हाञी संदो हुल थियो। फ़कीर जो कमा नसीहत करण, चङाई जी ॻाल्हि चवण, वो अणथक थी चवंदो रहे, ख़िदमत कंदो रहे, दीन जो पैगाम पहुचाईंदो रहे। को मञे थो या नथो मञे उन सां हिन जो वास्तो न आहे। सुभान अल्लाह। नबीअनि खे त अल्लाह ताला फरमायो न, पैगंबरनि खे, ख़ुदि मदीने वारे साईं खे रब फरमायो त लस्त अलैहिम बिमुसैतिर, ये मुंहिंजा महबूब तूं हिननि जे मथां दारोगो त मुक़ररु कोन कयो वियो आहीं, तूं हक़ जी ॻाल्हि चओ, को मञे थो नथो मञे, सुभान अल्लाह, हक़ जी ॻाल्हि चओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मक्के में हेॾी वॾी मुखालफ़त थी, छाजे करे? हुज़ूर जन त उनखे मक्के जा माण्हू सादिकुल वअद सॾींदा हुआ, अमीन सॾींदा हुआ, हुज़ूर जी वाखाण कंदा हुआ, हुज़ूर खे चवंदा त हिन जहिड़ो दुनिया में ॿियो को माण्हू ई न आहे। सुभान अल्लाह। मुखालफ़त किथों थी? जॾहिं साईं जन हक़ फरमायो, साईं जन फरमायो थी हा बुतनि जी पूॼा न कयो, ग़ैरुल्लाह जेके सजदो न कयो, हे जेके लात मन्नात उज़्ज़ा इहे बुत ठाहियूं वेठा आहियो, हिननि खे मथां टिकियूं वेठा आहियो, इएं न कयो। मुखालफ़त हितां शुरू थी। साहबनि खे तकलीफ़ूं ॾिनूं, साईं जन खे ॾुख पहुचायूं, साईं जन फरमायो त तव्हां छा बि करे विझो पर मां पंहिंजे हक़ वारी ॻाल्हि चवण खां मुड़ंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जनाब अबू तालिब जेको साईं जन जो चाचो हुयो, हज़रत मौला अली शेर ख़ुदा जो वालिद गिरामी हो, उन खे चयूं त अबू तालिब पंहिंजे भाइटे खे सम्झा, असांजे बुतनि जी गिला न करे, बसि ॿियो कमु जेको वणे सो पियो करे, पर असांजे इहा बुतनि वारी ॻाल्हि ई न छेड़ी। सुभान अल्लाह। अबू तालिब साईं जन वटि आयो कि भाइटे हाणे मां पोड़ो आहियां, ज़ईफ़ आहियां, मूंखे सॼे सरदार सभु मके जा आया आहिनि, सो चवनि था त
तूं पंहिंजो कमु कर, दीन जी ॻाल्हि कर, अलाह रसूल जी ॻाल्हि कर, बाक़ी हिन जे बुतनि जो नालो न वठ। मके वारा चवनि था जेकॾहिं तव्हांखे बादशाही खपे त असां तव्हांखे मके जी बादशाही था ॾियूं। जे तव्हांखे सोन चांदी खपे, तव्हांजे पेरनि में सोन चांदी जा ढेर लॻाए था छॾियूं। जेकॾहिं तव्हांखे ख़ूबसूरत छोकिरी सां शादी करण जो इरादो आहे त अरब जी जेका हसीन औरत हूंदी उहा तुंहिंजे निकाह में था ॾियूं। बसि असांजे बुतनि जी ॻाल्हि न कर। अबू तालिब साईं जन खे इहा ॻाल्हि जेॾी महिल चई, पाण फरमाईं त चाचा जेकॾहिं सिज लाहे मुंहिंजे हिन तरी ते रखनि, चंड लाहे मुंहिंजे हिन तरी ते रखनि, चवनि त मां पंहिंजे रब जी वहदानियत जे पैगाम चवण खां बसि कयां ऐं इहो हक़ जो पैगाम न पहुचायां, ईअं मां नथो करे। मूंखे न सोन खपे, न बादशाही खपे, न औरतुनि जी शादी खपे, मूंखे कुझु न खपे, मां पंहिंजे रब जी वहदानियत जो ऐलान कंदुसि। को रंज रहे, को राज़ी रहे, जो को ख़ुशि रहे, को नाख़ुशि थिए, मां पंहिंजे कम खां मुड़ंदुसि। पोइ मुखालफ़त थी, ॾुख बि पहुचायूं, पर आख़िर नतीजो कहिड़ो निकितो, उहे सभु नाकाम थिया मदीने वारे साईं खे रब था। जंहिं शहर मके खे छॾे निकिता हुया, वरी जेॾीमहिल मके शरीफ़ में वापसि आया त 10,000 असहाबनि जो लश्कर वठी आया। हिकिड़े अज़ीम फातिह जी हैसियत सां मके जे शहर में दाख़िल। जंहिं काबे में 360 बुत रखिया हुया, साईं जन लठ हथ में खणी उन्हनि खे ड्राथो, जाल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। हक़ आयो, बातिल भॼी वियो, ऐं बातिल खे भॼणो ई हुयो। सभु बुत भोरे केराए उन जाइ ते हज़रत बिलाल खे फरमायो, वञ मथे काबे जे मथां चढ़, छत जे मथां चढ़ी चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह वॾो आहे, अल्लाह वॾो। हो जेके बुतनि जा पूजारी हुया चवनि पिया, हे बि असांजो लात बि वॾो आहे, उज़ा बि वॾो आहे। हिन महिल उहद जी जंग लॻी त काफ़र पिया चवनि त उज़ा लना ला उज़ा लकुम, उज़ा बुत हुन वॾो। चवनि पिया त असांजो उज़ा, ए मुस्लमानो तव्हां वटि उज़ा आहे ई कोन, तव्हांजो केरु आहे? असांजो उज़ा आहे वेठो आहे, असांजो उज़ा वॾो बुत आहे। उज़ा लना ला उज़ा लकुम, तव्हांजो उज़ा आहे ई कोन, तव्हांजी मदद केरु कंदो? असांजो उज़ा आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त हिननि खे चओ, जवाबु ॾियो। असहाबनि चयो, या रसूल अल्लाह कहिड़ो जवाबु ॾियूं? पाण फरमायो त अल्लाहु मौलाना वला मौला लकुम, असांजो मौला आहे, तव्हांजो मौला आहे। अजीब जवाब। अल्लाहु मौलाना वला मौला लकुम, अल्लाह असांजो मौला आहे, तव्हांजो मौला आहे। हो पिया चवनि उज़ा लना वला उज़ा लकुम, असांजो उज़ा आहे, तव्हां वटि उज़ा आहे ई कोन। साईं जन फरमायो त इहे चयो, अल्लाहु मौलाना वला मौला लकुम, असांजो मौला, असांजो मददगार, असांजो हामी ऐं नासिर अल्लाह आहे, तव्हांजो को मौला आहे ई कोन। साईं जन पंहिंजे उन हक़ जी ॻाल्हि कंदा रहिया, नेठि नाहक नाबूद थी वियो, हक़ जो झंडो मुखालफ़तूं थींदियूं फ़क़ीरनि सां, जेको अलाह जी ॻाल्हि कंदो, अलाह जे रसूल जी ॻाल्हि कंदो, दीन जी ॻाल्हि कंदो, उन सां मुखालफ़त ज़रूरु थींदी। जब उखली में दिया सर तो मूसलू से क्या डर, उखली में मथो विझबो, मोरियूं त लॻंदियूं। जे उखरी में मथो विधो, हाणे मोरियुनि खां डिॼबो कोन, लॻनि त क्यों लॻनि, पर यार जो दर न छॾिबो। ला तहिनु वला तहज़नु, तव्हां सुस्त न थियो, तव्हां गमज़दा न थियो। अंतुमुल आलौन, तव्हां गालिब हूंदव, तव्हां सोभारा हूंदव। जे तव्हां सच्चा मोमिन आहियो त तव्हां गालिब तव्हां थींदव, कामयाब तव्हां थींदव। ॿ टे ॾींहं मुखालफ़त थींदी, ॿ टे ॾींहं शैतान पुछड़ी हणंदो, पर शैतान जो मकर ज़ईफ़ हूंदो आहे।
ॾिसण में ईअं थो ॼण जबल थो मथो अचे। शैतान जी जेका पंहिंजो चालबाज़ी हूंदी आहे न ईअं नज़र ईंदो ॼण जबल थो अचे, पर जे थप्पड़ हणंदो त कख थो हक़ जी लपाट जेॾी महिल लॻंदी न त इहो कख वांगुरु ज़ईफ़ बणिजी वेंदी। अल्लाह ताला जल शान जो वाइदो आहे, हक़ वारनि सां रब जी मदद थींदी आहे। इहे शैतानी माण्हू मुखालफ़त कंदा ऐं शैतानी माण्हू रुकावटूं विझंदा, पर जेकॾहिं बानो साबित कदम थी बीठो न, इस्तिक़ामत सां पेर पुख्ता करे बीठो, बस अल्लाह आई की आहे। अल्लाह ताला जल शान असांखे इस्तिक़ामत नसीब करे, हक़ जो साथी बणजण जी तौफ़ीक़ ॾिए, बातिल वारनि खां रब असांखे बचाए।